कराची के इलाके रज़ाकाबाद वासी नौजवान बाबर अली वल्द ज़ुल्फ़कार अली राजपूत सिंध हाई कोर्ट सखर बेंच अहाते ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो आहे त सखर जे शिकारपुर फाटक वारे इलाइक़े में भेड़वीअ साबिर हुसैन भट्टी वटि मर्ज़ी सां रहां पियो। मुंहिंजे माइटनि ज़ुल्फ़कार अली राजपूत एजाज़ ऐं वकास वारनि ख़िलाफ़ दाख़िल केस तां हथ खणण लाइ मुंहिंजे कूड़े अगवा जो ड्रामो करे साबिर हुसैन ख़िलाफ़ केस दाख़िल कराइण जूं खेसि धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जंहिं सबबि साबिर हुसैन ऐं मुंहिंजी हयातियुनि खे ख़तरो आहे। साबिर हुसैन वटि पंहिंजी ख़ुशी सां रहां पियो बाबर अली आला अख़्तियारनि खे अपील कई आहे त मुंहिंजे कूड़े अगवा जो इल्ज़ाम हणंदड़ मथे जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची